जो कसमा जेको लिखन था उन जो कसमा तू पंहिंजे रब जे मेहरबानी अता ऐं नेमत सां मजनून आहीं पर जंहिं इहो लफ़्ज़ ॻाल्हायो आहे बेअदब हिकु लफ़्ज़ ॻाल्हायो हो अल्लाह ताला उन जा 9 ऐब जेके उन में लिखल हा कुरान में ज़ाहिर फरमाया त इहो वॾो कसमी भी आ चुगलखोर भी आ खैर खां रोकींदो भी आ वॾो ज़्यादती कंदड़ ज़ालिम भी आ वॾो ॾोही भी आ गुनाहगार भी आ आखिर में अल्लाह फरमायो इहो ज़ना जी पैदावार आ छो त जेको अध हलाल जो हूंदो वो कॾहिं बि मोहम्मद करीम जो बेअदब कोन थींदो जेको बेअदब थींदो पक समझो इहो हलाल जो नाहे हराम जो ऐं वो निकितो हो जॾहिं उहे ॿुधई ॻाल्हियूं सिधो आयो माल जे मथां तलवार खणी बीठो खंजर खणी बीठो त नबी करीम मूंखे ही ॻाल्हियूं ॿुधायूं तस्वीर कूड़ो आहे हेड़ो आहे हेड़ो आहे सभु ॻाल्हियूं मूं में आहिनि हिकिड़ी ॻाल्हि हुजूर फरमाई आहे त ही ज़ना जो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे मंझंदि न मंझंदि पंहिंजे जाइ ते पर मुहम्मद ज़ुबान मां सच ॻाल्हाईंदो आहे उन इहा ॻाल्हि कई आहे ॿियूं ॻाल्हियूं मालूम आहिनि इहा मूंखे मालूम न आहे तोखां ख़बर पवंदी सच ॿुधाए मां हलाल जो या हराम जो जे तुंहिंजो पीउ ना मर्द हुयो उन में इहा हाल हुयो ई कोन मालदार घणो हुयो मुंहिंजो माल ॿिया खणी वेंदा पोइ जबलनि में वञी हिकिड़े धना रखां मूं बदफेली कराई तूं उन मां ॼाओ तू हराम जो वाकई आई तू हरामी आ मोहम्मद करीम सच्चो भली 14 सदियों गुज़री वञो अज भी जेकर केरु हुजूर जी बेअदबी करे हुजूर जे शान में घट वध ॻाल्हाए वो ज्यादा दायरे इस्लाम खां त ॿाहिरि आई आहे पर वॾे में वरी शइ आहे हूंदी त इहो हलाल जो कोन हूंदो इहो हराम जो लुत्फ़ हूंदो छो त जेको हरामी हूंदो आहे उहो ई मदीने वारे जी बेअदबी कंदो आहे हलाल वारो कॾहिं रसूलुल्लाह जो बेअदब कोन थींदो